प्रेस क्लब थाणू बुलाखान में शहीद बेनज़ीर भुट्टो हाउसिंग स्कीम तहत 50 गरीब माण्हुनि खे घर ॾियण वारी इफ्तिताही तकरीब पाकिस्तान पीपल्स पार्टी थाणू बुलाखान तरफां मुनक़िद कई वई। तकरीब जे ख़ास मेहमाननि में पीपीएमपी अक़लियती विंग सिंध जे सदर डॉक्टर लालचंद उकराणी, पीपी ज़िले जामशोर जे सदर सैयद आसिफ अली शाह तामीर थियल घरनि जो इफ्तिताह करे तकरीब में ख़ुसूसी शिरकत कई। इफ्तिताही तकरीब में पीपी तालके सेवण जे सदर सैयद शहजाद हैदर शाह, पीपी तालका कोटड़ी जे सदर सैयद फैज मोहम्मद शाह, पीपी तालका थाणे बुलाखान जे सदर कामरेड भगवान दास कोहिस्तानी, पीपी ज़िले काउंसिल जामशोर जे मेंबर मुखी खेमचंद समेत पीपी ज़िले जामशोर जे लेडीज विंग अगवाणनि, जियालनि, शहरियुनि, समाजी अगवाणनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपीएमपी डॉक्टर लालचंद उकराणी, पीपी ज़िले जामशोर जे सदर सैयद आसिफ अली शाह ऐं ॿियनि चयो त एक्चुअली चाहे पाकिस्तान पीपल पार्टी वीहनि रहियो है तो रोटी कपड़ा और मकान सो असांजी पाकिस्तान पीपल पार्टी लाइ इहा हूअ नई ॻाल्हि न आहे। असीं ख़िदमत करण लाइ आया आहियूं ऐं ख़िदमत कंदासीं। असां हिते ग़रीब माण्हुनि खे रोज़गार बि ॾिनो ऐं ग़रीब माण्हू जेके हुआ वीचारनि खे अजो कोन हो उते 50 घर थोरा आहिनि पर इंशाअल्लाह ताला ऐं हींअर हिन खां पोइ वञी कोशिशि कंदुसि त हिन कोस्तानी माण्हुनि खे 100 घर ॿिया बि अप्रूव कराईंदुसि। इहा पाकिस्तान पीपल पार्टी अॻु में कमु करण खां कोन लवायो ऐं इंशाअल्लाह जेका भई ईअं नथा चऊं त पूरी गुरबत मटिजी वेंदी पर कोशिशि कंदासीं त रोटी कपिड़ा और मकान इहो ख्वाबु असीं पूरो कयूं। पीपल्स पार्टी जंहिं उसूल तहत आई ही वजूद में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो इहो ई हूंदो हो त अजो लटो अटो तो ये अजो आहे, हीअ अज जो वाइदो आहे कि 50 माण्हू खे जेकर घर मिलिया त नंढड़ी ॻाल्हि कान्हे का। इहो ई उहो वाइदो आहे जेको 40 सालनि खां वठी हलंदो थो अचे। पीपल्स पार्टी उन जा नुमाइंदा इन ई ख़िदमत सां हिन में इहो सबूत आहे हींअर जेको असीं तव्हां हिते पेश थिया आहियूं अची त असीं ग़रीबनि खे दोस्तनि खे उन में इहो न ॾिठो वियो आहे हिंदू आहे मुस्लमान आहे या ॿियो को ज़ात आहे पर जेको बि आवाम आहे सिंध जो ख़ासि तौर ते थाणे बुलाखान जहिड़े रिमोट एरिया में बि पार्टीअ पंहिंजे ख़िदमतूं पेश कयूं आहिनि ऐं हिते माण्हू जेके आहिनि काफ़ी उन मां मुस्तफ़ीद थिया आहिनि। इंशाअल्लाह इहो सिलसिलो जारी रहंदो। ॻाल्हायो थो वञे ऐं चयो थो वञे ही जेके जॻहियूं वाकई मकान जेको ॾिनो थो वञे ग़रीबनि जो आहे हक़ आहे। असांखे ख़ुशी थींदी, अञा बि बहितर ख़ुशी थींदी जे इन खां अञा वधीक इंतज़ाम कयो वञे इन ग़रीबनि जो ऐं उन्हनि जो ख़्यालु कयो वञे त असांखे तमामु ख़ुशी थींदी। हुअणु खपे इहो असांजे चूंडियल नुमाइंदा जेके पंहिंजे हिते जेका अबो जवाम मज़लूम कोस्तानी अवाम आहे उन्हनि खे फ़िकिर आहे उन जी फ़िक्र खे मद्देनज़र रखंदे हिननि जेके कोस्तान में घर ॾिना आहिनि 50 इहा तमामु सुठो क़दम इन क़दम खे सारायूं था। इन सां गॾोगॾु ॿियूं बुनियादी जेके तकलीफ़ूं न थी उन लाइ बि चवंदासीं असांजे मौजूदु MP साहिब खे ऐं असांजो ज़िले सदर आहे साईं आसिफ अली शाह साहिबु उनखे बि गुज़ारिश कंदासीं त उन खे मद्देनज़र रखनि जेके तालीम आहे, सिहत आहे, बुनियादी जेके ज़रूरतूं आहिनि उन्हनि खे हल कनि ऐं बेरोज़गारी आहे असांजो तमामु कोस्तान इलाइक़ो पुठिते पियल आहे। बेरोज़गारी तमामु घणी आहे। हींअर जेकॾहिं नौकिरी तां भेण लथो आहे त सभिनी खे कोटाऊं मिलंदियूं डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट खे या MP साहिबनि खे ऐं उन मौक़े जो फ़ाइदो वठी उन्हनि खां इहा अपील बि कयां थो त हिते जे अबोज अवाम खे मद्देनज़र रखी उन्हनि को फैसिलेट कनि। साईं डॉक्टर लालचंद उकराणी साहिब जूं असांजे पूरे कोस्तान ते नज़रूं आहिनि। असांजे सरीअ में मूंखे डॉक्टर जे तरफ़ां 10 घर मिलिया हुआ उहे बि असां उते जेके मुस्तहक माण्हू आहे उन्हनि खे ॾिना। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो हिकिड़ो अज़म हो त ग़रीबनि खे असीं जेको आहे सो लटो कपिड़ो ऐं अजो ॾियूं उहो नारो क़ाइमु ऐं दाइमु आहे। इंशाअल्लाह अॼु इहो जेको आहे सो थाणे बुलाखान में इहो स्कीम इहा स्टार्ट थी आहे। इंशाअल्लाह असांजे ॿियनि 3 तालकनि में असीं पंहिंजे वस वारनि खां घुर कंदासीं त हर असांजे तालके में अहिड़ा अॼु 50 मिलिया आहिनि सुभाणे असांजे ॿिए तालके में 100 मिलनि।